असल ये त मुनशियात शुरू ही एसपी ऑफिस का थी थिए जेका एसपी ऑफिस है उनजो पीआरओ है या जेका असिस्टेंट वेठा आहिनि उतां ई शुरू थी थिए ऐं हर थाणे ते हिकु ॿ स्पेशल वारा मुक़रर आहिनि जेके मुनशियात फ़रोशन खां जेको आहे सो मंथली वठंदा आहिनि। जेको हुनजो मेन डीलर आहे उहो आहे नासिर अली साहब। नासिर अली जेको आहे हुनजो मेन डीलर आहे जेको पीआरओ सां कनेक्टेड आहे, जेको जेका बि मुनशियात शहर जे अंदरि अचे थी उन जी डील उहो थो करे। हाणे जेका सफ़ीना हले थी, आकड़ा पर्ची जुआ हले थी, मुनशियात हर क़िस्म जी आहे, फॉरेन जी जेके ज़हरीलियूं सोपारियूं अचनि थियूं, वाइन जेका फॉरेन जी अचे थी। हाणे ईअं ई आहे त उमरकोट जे अंदरि खुलम खुला हले पई ऐं उनखे जेको आहे हींअर सिधी रीत जेको आहे पीआरओ एसपी साहब जो डायरेक्टली उनखे हैंडल करे पियो ऐं हलाए पियो। असल असांजो मक़सदु इहो आहे त जेके पीआरओ आहे या नासिर आहे या स्पेशल करण वारा आहिनि, ज़िम्मेदार उहे आहिनि। असीं चऊं था त केबिन ते जेको पहुचे थी हिकु केबिन वारो 500 जी थो खपे, पर केबिन वारे खे ॾिए केरु थो, इन जे पोयां केरु आहे। पर जेकॾहिं असीं प्रेशर कंदासीं त एसपी 4 केबिन वारा ॿधी हुननि खे चालान करे छॾियो, मेन डीलर्स छुटी वेंदा। एसपी उमरकोट खे त को मुक़ाबिलो करे ई नथा सघूं, छाकाणि हुनजो पीआरओ पाण इन शइ में मुलविस आहे। तंहिंजे करे आऊं डीआईजी मीरपुर ख़ासि खे चवंदुसि त उनजी हिकिड़ी स्पेशल टीम आहे त उनखे मोकिले उमरकोट जा जेके बक़ाया 3 तालका आहिनि, जंहिंमें कुंडरी आहे, सामारो, बिथोरो, पर आऊं त चवंदुसि त ढोरो नारो बि मरकज़ आहे। ठीकु है, त असल ये त मुनशियात शुरू ही एसपी ऑफिस का थी थिए जेका एसपी ऑफिस है उनजो पीआरओ है या जेका असिस्टेंट वेठा आहिनि उतां ई शुरू थी थिए ऐं हर थाणे ते हिकु ॿ स्पेशल वारा मुक़रर आहिनि जेके मुनशियात फ़रोशन खां जेको आहे सो मंथली वठंदा आहिनि। जेको हुनजो मेन डीलर आहे उहो आहे नासिर अली साहब। नासिर अली जेको आहे हुनजो मेन डीलर आहे जेको पीआरओ सां कनेक्टेड आहे, जेको जेका बि मुनशियात शहर जे अंदरि अचे थी उन जी डील उहो थो करे। हाणे जेको सिटी जो थाणो आहे उन स्पेशल वारा बि उन सां गॾु आहिनि, इन में डीआईपी ब्रांच बि हिननि खे फुल सपोर्ट थी करे ऐं हर एसएचओ जेॾी महिल मुक़ररु थी अचे थो त उते जेको HWP जेको वॾो मुंशी वेठो आहे उहो पहिरियों तारो जेको आहे पंहिंजे स्पेशल वारनि लाइ कराईंदो आहे। इहे स्पेशल वारा वाइट कपिड़नि में हूंदा आहिनि जेके मंथली वठंदा आहिनि। हाणे जेका सफ़ीना हले थी, आकड़ा पर्ची जुआ हले थी, मुनशियात हर क़िस्म जी आहे, फॉरेन जी जेके ज़हरीलियूं सोपारियूं अचनि थियूं, वाइन जेका फॉरेन जी अचे थी। हाणे ईअं ई आहे त उमरकोट जे अंदरि खुलम खुला हले पई ऐं उनखे जेको आहे हींअर सिधी रीत जेको आहे पीआरओ एसपी साहब जो डायरेक्टली उनखे हैंडल करे पियो ऐं हलाए पियो। मुनशियात जे लाइ जेको आहे सो मां स्ट्रिक्टली सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त हीअ असल जी तबाही आहे, असांजी नसल तबाही तरफ़ हली वेंदी। अॼु जो हिकिड़ो ॿारु आहे, नंढो ॿारु आहे, उनखे बि ॾिसो त वात में मेनपुड़ी पई आहे, गुटको पियो आहे, 2100 पई आहे, का सोपारी आई आहे, उनजो अल्टरनेट आई आहे। हर केबिन ते, हर दुकान ते, हर जनरल स्टोर ते इहा मौजूदु आहे। ऐं वाइन जी बि खुलम खुला जेको आहे सो छूट ॾिनी वई आहे, हले पई। इन जे करे असां एसपी उमरकोट खे त को मुक़ाबिलो करे ई नथा सघूं, छाकाणि हुनजो पीआरओ पाण इन शइ में मुलविस आहे। तंहिंजे करे आऊं डीआईजी मीरपुर ख़ासि खे चवंदुसि त उनजी हिकिड़ी स्पेशल टीम आहे त उनखे मोकिले। ॿियो असां रीजनल जेको नार्को टैक्स आहे उनखे असां इहा गुज़ारिश कयूं था ऐं उन्हनि असां सां तामन बि कनि था नार्को टैक्स जा, त तव्हां असांखे इहे शयूं ॾियो त ॾियो। इन जे करे हिन चकर असांजी नार्को टैक्स जेको आहे जो लेटर मोकिलियूं पिया, इनशाला नार्को टैक्स वारनि सां मिली जेको आहे पंहिंजी टीम सां मिली जिथे जिथे असल असांजो मक़सदु इहो आहे त जेके पीआरओ आहे या नासिर आहे या स्पेशल करण वारा आहिनि, ज़िम्मेदार उहे आहिनि। असीं चऊं था त केबिन ते जेको पहुचे थी हिकु केबिन वारो 500 जी थो खपे, पर केबिन वारे खे ॾिए केरु थो, इन जे पोयां केरु आहे। पर जेकॾहिं असीं प्रेशर कंदासीं त एसपी 4 केबिन वारा ॿधी हुननि खे चालान करे छॾियो, मेन डीलर्स छुटी वेंदा।